नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल जे ॻोठ शेर खान ॿरड़ो जा रवासी बुनियादी सहूलतूं न मिलण खिलाफ़ प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया ठुल में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख़्श पंहिंजी रिपोर्ट में। जी, असां हिन वक़्तु प्रेस क्लब ते मौजूदु आहियूं। ॻोठ शेर खान ॿरड़े जा रवासी जेके आहिनि रोड महरूम हुजण जे करे गुज़िरिया कई सालनि खां वठी जो एहतजाज अचो त हुनखे ॻाल्हि ॿोल पुछा कयूं वधीक हुनजो छा चवणु आहे। पहिरियों त मां एम पी एम एन ए साहब खे इहा अॻ में मुतवराना गुज़ारिश करे चुका आहियूं त ख़ुदा असांजे रोड जी हालत ॾिसो। असां वार्ड नंबर 7 ठुल सिटी में अचूं था, अधु किलोमीटर जे फ़ासिले ते असांजो ॻोठ आहे। सो तव्हांखे को फ़र्क़ु नथो पए हिन एहतजाज सां। बहरहाल असां जेको प्लानिंग सां आया आहियूं, ईअं न आया आहियूं सिर्फ़ु एहतजाज करे हलिया वेंदासीं, फ़ोटो सेशन थींदो, न्यूज़ हलंदी, अहिड़ी का बि शइ न। असां वटि प्लान बी आहे। ख़ुदा असांखे मजबूर न कयो। इनशाला तव्हां पाण अची प्लान बी जॾहिं असांजो शुरू थियो न, तव्हां पाण अची इलाजू थींदव। असांखे मजबूर न कयो वञे त असां कॾहिं कोर्टुनि में भॼूं या रोड रस्ता ब्लॉक कयूं। असांजो जेको ॻोठ शेर खान जो जाइज़ मुतालबो आहे, इहो रोड ख़ुदा असांखे जल्दी खां जल्द मंज़ूर। असांजो जेको ॻोठ शेर खान ॿरड़ो आहे उहो अचे थो, मतिलबु हिन में तालके में हुन में अचे, तालकी में अचे थो, वार्ड में अचे थो। इन हिसाब सां असांखे बीडी में मतिलबु जहिड़ी बि कहिड़ी बि इलेक्शन थी आहे हुन में असांखे का सहूलियत न ॾिनी वेंदी आहे। हिन में असांखे नथो लॻे त असांखे को मतिलबु अहिड़ी सहूलियत ॾिनी वेंदी हिन बीडी इलेक्शन में। असां बहरहाल हाणे असां मुतहिद हूं पाण में, बादशाह हूं पाण में, जेके बि हूं यंग जनरेशन असां पाण में गॾिजी करे बहरहाल मुतालबा क़बूल न थींदा त असां हिन बीडी में मतिलबु वोट न ॾींदासीं। तव्हां ॾिसो असांजो एहतजाज केतिरे अरसे खां वठी जारी आहे। असांखे मजबूर कयो आहे एहतजाज करण ते, छो त असांखे अगरि दुनिया खे में हर इंसान खे बुनियादी हक़ ॾियणु हुकूमत जी फ़र्ज़ में आहे, पर असांखे ॿियो त छा हिकिड़ो रस्तो आहे जेको उहो बि नथो ॾिनो वञे। असां कहिड़ो ॾोह कयो आहे। असां हमेशह पीपल्स पार्टी जा वोटर रहिया आहियूं। हमेशह पहिरें इलेक्शन खां 88 खां वठी हिन महिल ताईं असां पीपल्स पार्टी खे वोट कंदा आहियूं, पर असांखे पीपल्स पार्टी वारनि सिलो इहो ॾिनो आहे असांखे, जो असांजो रस्तो ख़तमु थी वियो, उहो रस्तो ई नथा ॾेई सघनि। महिरबानी। कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। असां शुरू खां वठी हिननि खे वोट ॾींदा रहिया आहियूं। असांजो इहो ॾोह आहे, छा असां इहो ॾींहुं आहे त हर हिसाब सां हिननि खे सपोर्ट कंदा रहिया आहियूं। 1985 खां वठी असां हिननि जा साथी रहिया आहियूं, सपोर्ट रहिया आहियूं। असांजो ॾोह इहो आहे। असांजो जेको ॻोठ आहे विलेज शेर खान ॿरड़ो, इहो जुमन शाह रोड ते अचे थो। हिन जुमन शाह रोड ते तक़रीबन 200-250 ॻोठ आहिनि, त इहो सॼो यका पटी वञे थी। त 1985 खां वठी त तक़रीबन 40 साल थी विया आहिनि त इहो रोड न ठहियो आहे। 2 दफ़ा हिन मंज़ूरु थियो आहे, पर ख़बर न आहे अलाए काॾे वियो आहे, अलाए केरु खाई वियो आहे। असांजो जाइज़ी मुतालबो आहे त बाबा असांखे रोड ॾिनो वञे। उते तव्हां हली ॾिसो, सॼी ज़मीननि में पाणी भरियो पियो आहे। असांजो रोड सॼो ख़राबु आहे, ड्रेनेज सिस्टम ख़राबु आहे, सॼो धर्म भरम लॻो पियो आहे। त एतिरो नथो थियनि आया त बाबा तव्हांजा सपोर्ट आहिनि शुरू खां वठी। असां यका शुरू खां चुप हुयासीं त हे बि हाणे सम्झंदा हे चुप थी वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।